शहदादकोट में फरहान नात काउंसिल के सरपरस्ती आला इंटरनेशनल शोहरत याफ्ता नात ख्वां मोहम्मद फरहान अली कादरी चयो आहे त काउंसिल के प्लेटफॉर्म तां नात की तरबियत और फरोग सां गॾोगॾु स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में नात के टैलेंट के उजागर करण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पंहिंजे सरपरस्ती ऐं बानी चेयरमैन दीदार सूमरो की निगरानी में गर्ल्स हाई स्कूल, सिंगल सेक्शन हाई स्कूल और गर्ल्स कॉलेज के 60 खां वधीक शागिर्दाणियुनि विच में थियल मुक़ाबला नात के मौके ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। इन खां सवाइ हिन फरहान नात काउंसिल शहदादकोट जैकबाद लाड़काणो ऐं रत दोरो जे ज़ेर तरबियत नात ख़्वाननि विच में थियल नात के मुक़ाबले में ख़ुसूसी तौर शिरकत कई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि के अॻुवाणनि ऐं तालीमी इदारनि के सरबराहनि पिणु शिरकत कई। इन मौके ते फरहान अली कादरी पंहिंजी बानी चेयरमैन दीदार सूमरो ऐं ॿियनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त हिन जहिड़ा प्रोग्राम माशरे सां गॾु तालीमी इदारनि के ॿारनि में मुस्बत सोच के जन्म ॾियण जो वॾो सबब बणबा। मौजूदा नफ़्सा नफ़्सी ऐं ॿूसट वारे माहौल में नात ख़्वानी के फ़रोग़ ॾियण लाइ ॿारनि में मुक़ाबला नात जो अज़ीम उल शान प्रोग्राम मुनक़िद करण हिकु सुठो सवण आहे। शहदादकोट में टैलेंट नात जो तमामु घणो आहे, पर इन जी तरबियत कोन्हे का। वो असांजी भरपूर कोशिश आहे त असां अहिड़े नात ख़्वाननि जी तरबियत कयूं। ये बुनियादी तौर फरहान नात काउंसिल शिक्षा जो घर आहे जेको नात ख़्वाननि जी शिक्षा थी करे। असां बग़ैर कंहिं मुआवज़े जे नात सिखंदड़नि जी असांजा दोस्त आहिनि उहे सिख्या कंदा आहिनि। सिंध जे तक़रीबन 5 को 6 शहरनि में जीअं त शहदादकोट असांजी मेन ब्रांच आहे, उन खां पोइ जैकाबाद जिते मां पाण सेखारींदो आहियां, उन खां पोइ लाड़काणो साईं दानिश आहे उते सेखारींदा आहियूं, उन खां पोइ रते देरे में साईं बि बीठा ऐं उन खां अलावा पंहिंजो लैया में पंजाब में भी अल्हम्दुलिल्लाह असांजी ब्रांच खुलियल आहे। ऐं असांजो छड़ो मक़सदु इहो आहे त जेकी नौजवान नस्ल आहे उहा थोरो गाफ़िल थियल आहे, सरकार जी सना जी तरफ़ उहा अचे ताकि उनके नात जी तरबियत भी ॾिनी वञे ऐं उन्हनि में नात जो फ़रोग़